नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो लॻ ढलियार में 16 कलाकनि जी बरसात खां पोइ ॿोॾि वारी सूरत हाल थी वई। रोडनि ते पाणी बीठल आहे। पाणी बीहण सबबि आबादगार सख़्तु परेशान आहिनि। पाणी ॿनियुनि ऐं घरनि में दाख़िल थी वियो, जंहिंजे करे मुख़्तलिफ़ बीमारियुनि मुंहुं कढियो। बरसात मुतासिर अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त इलेक्शन में वोट वठण जे लाइ ईंदड़ चूंडियल नुमाइंदा वोट वठी गुम थी वेंदा आहिनि। कंहिं बि अञा ताईं असांजी सार न लधी। असीं वस वारनि खे मदद जी अपील करियूं था। असांजे ॻोठ में पाणी कढाए ॾिनो वञे ऐं मुतासिरनि जी मदद कई वञे। असीं मज़ूरी करण लाइ हुआसीं, डेली मज़ूरी ते वेंदा हुआसीं। हींअर बरसाति वेठी आहे, इहो 17 कलाक इहो असांजी मज़ूरी बीह रही जी। हाणे असीं खायूं किथां? किलो चांवर आणियूं था, उन में ई पोइ असांजी त हाणे बच्चा बुख मरनि पिया। जी, असीं खायूं किथां? हाणे इहो मदद करियो, महिरबानी करियो, माली मदद करनि बाबा। असीं ग़रीब हाणे ही पाणी में बीठा आहियूं, बच्चा घर किरी पिया आहिनि। आया मन त टिपण ॿार कढी आयासीं, सभु पुसी विया। जी, ऐं हाणे रद बचाए लाइ असां वटि मन त तकलीफ़ जाम आहे। जी, ऐं वेठा आहियूं हिते, पाणी घरनि में पियो, घर भॼी पिया आहिनि। जी। हाणे मदद करियो, ख़ैरु लॻो पियो आहे। पाणी पियो आहे, घरनि में पाणी पियो आहे बाबा। ये हबीबिल्लाह जी ज़मीन है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।